सांगड़ में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक सरवरी जमायत के रूहानी पेशवा मखदूम जमील उज़्ज़मा टंडो आदम लग दरगाह केसर घोट ते पहुंची। सरवरी तंजीम तालके टंडो आदम के सदर मेवो फ़कीर गाहो शाहन फ़कीर गाहो पारा डिनल आजियाणे में शिरकत करे दरगाह केसर घोट ते चादर चाढ़ी। इन दौरान सरवरी जमायत के रूहानी सरबराह मखदूम जमील उज़्ज़मा सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडूं वक़्त ते थियण घुरिजनि। असां चूंडुनि लाइ तैयार आहियूं। कंहिं बि मुल्क में निगरान वज़ीर आज़म या वज़ीर आला न थींदा आहिनि। चूंडू इलेक्शन कमीशन या सदर भी कराए सघनि था। मखदूम जमील उज़्ज़मा चयो त असांजो ख़ानदान पाण में मुतहद है। पीपी में असांजो रत शामिल है। असां पीपी सां गॾु आहियूं। हुन चयो त ईंदड़ चूंडूं वॾियूं सियासी तब्दीलियूं आणींदियूं। अवाम जी ख़िदमत कंदड़ ई कामयाब थींदा। जॾहिं त तालके सदर मेवो फ़कीर गाहो ऐं ॿियनि मखदूम जमील उज़्ज़मा के सिंध की सकाफ़त लुंगियूं ऐं अजरकूं पारायूं। आजड़े में चीफ ख़लीफ़ो नूर मोहम्मद शाह, गुल मोहम्मद डाहिरी, ताज मोहम्मद वरिया, यूसुफ हिंगोरजो, मोहम्मद इस्माइल गाहो, खादिम अली शाह, लुकमान राजपूत, नज़र मोहम्मद गाहो, वडेरो खादिम बुरड़ो, हाजी अल्लाहदाद बुरड़ो, जान मोहम्मद गाहो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।